सूरतुल क़सस जी आयत नंबर 83 खां तिलावत आहे ऐं हीअ सूरह क़सस जो आख़िरी रुकू बि आहे। अल्लाह तबारक व तआला हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो तज़किरो ख़ासि तौर ते हिन सूरत में ज़िक्र फरमायो ऐं इन सेकंड लास्ट रुकू में इन खां अॻे रुकुअनि जे अंदरि अल्लाह पाक कारून जो ज़िक्र फरमायो जंहिंजो नालो कारह हुयो। उहो पंहिंजनि तमामु हमनवान सां गॾु ज़मीन में ग़रक़ थियो। पाण फरमायूं त जेसीं ताईं क़यामत क़ाइमु थींदी ज़मीन एॾी वॾी आहे जो इहो कारून पियो ज़मीन जे अंदरि ग़रक़ थींदो रहंदो। अल्लाह पाक जी मर्ज़ी आहे, जंहिंखे चाहे अल्लाह पाक दुनिया में कामयाबी ॾे, आख़िरत में कामयाबी ॾे। मर्ज़ीअ जो मालिक आहे, हुन खां को पुछण वारो न आहे। जंहिंखे अल्लाह पाक जन्नत ॾे, मर्ज़ी जो मालिक आहे, हुन खां को बि पुछण वारो न आहे। अलबत्ता एतिरो ज़रूरु आहे, जेको अल्लाह पाक जे साम्हूं वॾाई न आहे कंदो, तकबर न आहे कंदो, अल्लाह पाक हुनखे ज़रूरु हिदायत सां नवाज़ण फरमाईंदो आहे। हूअं बि कानून आहे त जेकॾहिं इंसान कंहिं बि शइ खे हासिल कंदो त उन शइ खे हासिल करण जे लाइ जॾहिं पंहिंजो पाण खे झुकाईंदो त उनखे उहा शइ हासिल थींदी। जेकॾहिं पंहिंजो पाण खे न झुकाईंदो त उनखे कॾहिं बि उहा शइ हासिल न थींदी। माण्हू जेकॾहिं मिस्त्रीअ जे साम्हूं, उस्ताद जे साम्हूं, पंहिंजे अबे अम्मा जे साम्हूं, हता की जेकॾहिं मज़दूर पंहिंजो पाण खे ओस्ते जे साम्हूं जेकॾहिं न झुकाईंदो त कॾहिं बि सिखी न सघंदो। पंहिंजो पाण खे झुकाईंदो जॾहिं उनजे इन खे चाल खे ॾिसंदो, कमकार खे ॾिसंदो ऐं जॾहिं ज़रूरत पवंदी त उनखां पुछंदो, उस्ताद जो एतिराम कंदो त उस्ताद उन में जेका कमी कोताही ॾिसंदो त उनजी रहनुमाई कंदो। पर जेकॾहिं सम्झंदो ई पाण खे कांबू खान त पोइ चवंदो त भला कांबू खान तूं मूंखां ई ॿ क़दम अॻिते थो हले त पोइ मां तोखे छा सेखारियां। बाबा जॾहिं तूं पाण ई जेको आहे मूंखां जेको आहे सदोरो होशियारु आहे, तूं पाण ई मूंखां ॿ क़दम अॻिते थो हले त हाणे मां तोखे छा सेखारियां। त असल में असां वटि इन दुनिया जे अंदरि जो तरक़ी थी आहे न, त इन तरक़ीअ में माण्हुनि जेको आहे बेहयाई खे होशियारी सम्झी वरितो। जेके बेहयाई चइबो आहे न, उनखे होशियारी सम्झी वरितो। हालांकि होशियारीअ जे अंदरि ऐं बेहयाई जे अंदरि फ़र्क़ु आहे। बेहयाई हुनखे चइबो आहे त खाइण में माण्हू भली हेॾा अची ॾाड़ी वारो वेठो हुजे, पाड़े वारो वेठो हुजे, दोस्त वेठो हुजे, अबा वेठो हुजे, माण्हू पहिरियां उनजो ख़्यालु करे त भली पहिरियां उहो खाए, लुक़्मो उहो खणे, पहिरियां अॻ में उनजो हक़ आहे, वॾो आहे मूंखां, उनजो हक़ आहे, भली उहो खणे। त इहो आहे इंसान जो अख़लाक़। बेहयाई हुनखे चइबो आहे जो जीअं अचे त फौरन जेको आहे सभु बूटियूं प्लेट मां खणी पंहिंजी प्लेट में रखी, बाक़ी चवंदो त हाणे कुला पी रहंदा, खणो हाणे पंहिंजी प्लेट में। हिनखे बेहयाई चइबो, हिनखे होशियारी न चइबो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खाधे जे अंदरि बि अदब सेखारियो त जेकॾहिं तव्हां कंहिं हिकु जॻह ते वेठा खाओ था त उन में तव्हां पंहिंजे भाउ जो बि ख़्यालु रखो। तव्हां एतिरो पंहिंजे लाइ खाधो खणो जेको तव्हांजो हक़ आहे। ईअं न त सभु जेको आहे पंहिंजी झोली में, बाक़ी अमरा वेठा हाणे ॾिसंदो, वरी पोइ चवंदा ॿिए खे चवंदा हा बाबा हिन में नट पलट विझराइजे। ख़ैर, चवण जो मतिलबु इहो आहे त कारून वॾाई कई, अल्लाह पाक उनजी वॾाई जे करे उनखे तबाह कयो, नेस्त ऐं नाबूद करे छॾींसि। अल्लाह तबारक व तआला उनखे अहिड़ो त ग़रक़ कयो जो कारून जी वॾाई, हिकु त वॾाई, ॿियो वरी अल्लाह जी नाफ़रमानी, ऐं टे नंबर ते नाफ़रमानी जे अंदरि एतिरी इंतिहा खे पहुतो जो अल्लाह जे नबीअ जे मथां बदकारी जो इल्ज़ाम हणाई। त जॾहिं एॾा वॾा माना नाफ़रमानी जे अंदरि बि हिकिड़ो स्टेप हूंदो आहे। हिकिड़ो माण्हू नाफ़रमानी करे थो पर अल्लाह पाक जो नाफ़रमान आहे, नमाज़ नथो पढ़े, साईं मुंहिंजे खे चवाए हुकूकुल इबाद जो, हुकूकुल्लाह जो ख़्यालु नथो रखे, पर पंहिंजी जॻह ते पंहिंजे कम सां कमु थो रखे, त इहो बि नाफ़रमान आहे। पर ॿिए नंबर ते नाफ़रमान उहो जेको आहे पाण नाफ़रमान, पर जेको फर्मा बरदारी करण जी कोशिशि थो करे, उनखे शैतान वारा वेठो थो रुकाइण, त इहो हुन नाफ़रमान खां वधीक पद रखंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं बुखारी शरीफ़ में अचे थो त जॾहिं साईं जन बदर जे मक़ाम ते इहा जंग खटी त मदीना जा जेके यहूदी वेठा हुआ कबीला, हुन में बनु नुज़ैर ऐं बनु कुरैज़ा वेठा, त बनु नुज़ैर वारा शैतानी जे अंदरि पहिरें नंबर ते आहे। उन्हनि जेको आहे वञी मके वारनि खे वञी मशरायूं, उन्हनि खे चवंदो तव्हां विढ़ो अचे, असां बि तव्हां सां गॾायूं, हालांकि हिननि जो मदीना वारनि सां मुआहिदो थियल हुयो। पोइ साईं जन उन बनु नुज़ैर कबीले वारनि खे मदीना मां कढी छॾियो, बाबा निकिरो हितां, तव्हांजे रहण जी त ज़रूरत ई न आहे। छाजे करे उन्हनि पंहिंजो पाण खे झुकायो न, पर उन्हनि जे मुक़ाबले में ॿिया यहूदी आहे बनु कुरैज़ा वारा। बनु कुरैज़ा वारनि पंहिंजो पाण खे झुकायो, माफ़ी तलाफ़ी वरितऊं, साईं असांजी ग़लती आहे, असांखां को कोताही थी वई, हाणे असांखे माफ़ कयो त न कंदासीं। पोइ उन्हनि यहूदियुनि खे रसूलुल्लाह साईं जन मदीने जे अंदरि रहण जी इजाज़त ॾियणु फरमाई। पर बाद में जॾहिं वरी उहे पंहिंजे हिन वाइदे ते पूरा न बीठा त कुझु वक़्त खां बाद में रसूलुल्लाह साईं जन उन बनु कुरैज़ा वारनि खे बि चयो मदीने मां निकिरो हितां, तव्हां हिते रहण जे लाइ कोई कोन आहे। त इस्लाम जे रस्ते में जेका शइ रुकावट बणबी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनखे फौरन ख़तमु करणु फरमाईंदा हुआ।
एतिरे क़दुरु जो जॾहिं उहे यहूदी उतां निकिता त उन्हनि जा जेके बाग जेके उन्हनि जे कंट्रोल में आहे, जेके उन्हनि जो माल मता उन्हनि जे लाइ सबबु बणजंदा, नफ़े जो सबबु बणजंदा, साईं जन हुकुम फरमायो, साहब खे फरमायो त इन्हनि जा जेके बाग आहिनि इन्हनि खे बाई ॾेई छॾियो। माण्हुनि एतिराज़ कयो त हे कहिड़ो नबी आहे, भेण वणनि कहिड़ो ॾोह कयो, वणनि कहिड़ो ॾोह कयो, दरख़्तनि ज़राअत कहिड़ो ॾोह कयो, नबी हुकुम कयो त वञी बाहि करे। अल्लाह से हुकुम फरमायो, नाज़िल फरमायो, फरमाईंदा चुप करे वियो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़ैसिलो अखियुनि ते क़बूल कयो। इहे जेके बाग रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सड़ाया, इहे असल में हुननि जे फ़ाइदे में आहे, हुननि जे माशी जेको हब आहे हुननि ते लत हणो त हुननि जो वात बंदि थिए न। ग़रीब हूंदो कुझंदो हूंदुसि, माल जेको आहे गिरव सभील पियल हूंदुसि, बीठो जेको आहे भौं भौं कंदो न, हणो हुनखे पातर त ख़बर पए न मुल्क जा। साईं जन हुननि जे बागनि खे साड़ा छॾियो, बुख़ारी शरीफ़ जे अंदर अचे त वरी जेको आहे काब बिन अशरफ इहो यहूदियुनि जो सरदार हुयो, अहिड़ो ज़ालिम हुयो, जॾहिं बदर जे अंदरि 70 सरदार साहबा किराम कुठा, मके वारनि जा 70 सरदार कुठऊं साईं, छो त इस्लाम जे रस्ते में रुकावट आहे, त 70 सरदार कुठऊं त हे वरी वियो मके वारनि सां ताज़ीद कनि, उते वञी करे ताज़ीद कई, उते शेरो शाइरी चई, शेर ठाहे वियो जंहिंजे अंदरि मुस्लमाननि जे ख़िलाफ़ बग़ावत पे फैलाई, माण्हुनि खे जेको भड़काई पे हिन ॻाल्हि ते त मुस्लमान जे ख़िलाफ़ जीअं वरी उभरनि विढ़ण जे लाइ तयारु थिया। त उन मके जे अंदरि शरारत कई, वरी मदीने जे अंदरि अची करे हुन चौक ते चौराहे ते बीठो मुस्लमान जे ख़िलाफ़ बकवास कई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो, हे छा भेण, तो असां सां मुआहिदो कयो त पंहिंजी ज़बान बंदि कर न, ईअं थोरी आहे त माना असां वेठा त पंहिंजी जॻह ते जेकॾहिं काफ़िर खे रहण जो दुनिया में हक़ ज़रूरु आहे, पर हक़ इहो आहे त मुस्लमान खे न ईज़ाए। ईअं न त असां वटि नमाज़ पढ़ूं पोइ बेटो धुकड़ वॼाए हिनखे छॾे ॾियो, न, हिन कहिड़ो सबक़ु पहिरियां हुनखे चइबो अख़लाक सां न पढ़े त वरी हुन सां कानूनी कारवाई बि कबी, नमाज़ पढ़ूं धुकड़ पिया था। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको हुन काब बिन अशरफ जे लाइ साईं जन ऐलान फरमायो मस्जिद नबवी जे अंदरि, फरमायो हालांकि उहा हिकिड़ी अलॻि शइ, अल्लाह जा रसूल सरदार हुया, असांखे उहा ताक़त कोन्हे, पर हिकिड़ो पंहिंजे वसत जे मुताबिक़ माण्हू बुराई खे रोकण जी कोशिशि ज़रूरु कंदो। साईं जन ऐलान फरमायो त काब बिन अशरफ मूंखे ईज़ायो आहे, फरमायो केरु आहे जेको हिनखे क़तल करे। साहबा किराम जे अंदरि मोहम्मद बिन मसलमा उथी बीठो, साईं मां क़तल कंदुसि। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सिर्फ़ु हिन ईज़ावन जे करे हिकु त शैतानगिरी करे मके वारनि खे मशरायो, विड़ो हिननि सां मुस्लमाननि सां, मां तव्हां सां गॾु आहियां। वरी मदीने में हुन जॻह ते बीठो करे मुस्लमाननि जे ख़िलाफ़ बकवास बीठो करे, हेड़ा मुस्लमान, हेड़ा मुस्लमान, हेड़ा मुस्लमान, तूं नथो इस्लाम क़बूल करे चुप करे वे न। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मोहम्मद बिन मसलमा खे मोकिले करे साईं जन उनजे घर जे अंदरि मोहम्मद बिन मसलमा अहिड़ी अटकल कई, साईं जन खां इजाज़त कई, साईं मूंखे थोरी इजाज़त ॾियो त मां तव्हांजे बारे में भला कुझु कमी वारा लफ़्ज़ ॻाल्हायां, इजाज़त आहे। साईं जन फरमायो इजाज़त आहे तोखे। वियो मोहम्मद बिन काब बिन अशरफ सां मिलियो, यहूदियुनि जो सरदार हुयो, हुन सां वञी करे रहियो, हुनखे चईंदे यार मुस्लमान आया आहिनि त मुस्लमान असां जीअण जंजाल करे छॾियो, वतनदार को सदका घुरंदा, खिलाई थो ॼण तूं सदका ॾींदो असांखे, त वतनदार को सदका घुरंदा, त सदका घुरंदा ऐं अहिड़े क़िस्म जा असांजा विया अचे पाबंदियूं आहियूं, नमाज़ूं वटसठ हे कम। काब बिन अशरफ बि ख़ुशि थियो, हा यार मूंखे ॻाल्हि त सही थो अचे, त हुनखे बि ख़ुशी थी, चई बीहो त सही, अञा त हाणे जेको आहे मदीने में आया त कुझु साल रहण ॾियो त ॾिसो तव्हांखे ख़बर पइजी मुस्लमान जी हक़ीक़त जी। त ईअं हलंदे हलंदे हिकु ॿ ॾींहं हुन वटि रहियो, राति जे टाइम ते हुन पाण जे ॿिनि साथियुनि सां गॾु मनसूबाबंदी ठाही, राति जो सुम्हंदो हुयो। काब बिन अशरफ त पंहिंजो पाण खे सिंगारे सरदार हुयो, वारनि में तेल फुल हणी करे सुम्हंदो हुयो। काब बिन अशरफ दरवाज़ो खड़कायो, हुनजो हिकिड़ो रज़ाई भाई ॿाहिरि बीठो हुन सां गॾु, दरवाज़ो खणी राति जो देरि सां, त हुनजी जेका घरवारी हुई या हुनजी लोंडी हुई, हुनखे चयोसि काॾे थो वञे, दर्द खड़की, थोरो ख़्यालु करे, मूंखे जेको आहे खून जी धप थी अचे, करे करे इंसान खे ख़तरे जो अंदाज़ो थी वेंदो आहे, ठीकु आहे ॻाल्हि ई कोन्हे, मुंहिंजो रज़ाई भाई बीठो आहे, अहिड़ो का हो जेको मोहम्मद बिन मसलमा जेको आहे मुंहिंजो दोस्त आहे, का ॻाल्हि ई कोन्हे, ख़ैर आहे, को मसइलो कोन्हे, तूं गणती न कर। हे अमरा दर खोले वञी हेठि बीठो त हुनखे मोहम्मद बिन मसलमा अहिड़ी अटकल कई, हुन सां भाकुर पाए जो मिलियो, हुनजे वारनि जी हुनखे ख़ुशबू महसूसु थी तेल जी, चइसि यार वाह जी तेल जी ख़ुशबू, अहिड़ी तेल जी ख़ुशबू मां कॾहिं ॾिठी कोन्हे। पोइ चईंदा भला मां तुंहिंजे वारनि जी ख़ुशबू सुंघां, चईंदा भले सुंघो। पोयां जेको आहे वारनि जी ख़ुशबू हिकु दफ़ो ॿियो दफ़ो हुनखे पंहिंजे साथियुनि खे इशारो कयईं, चई मां हिन वारनि जे आसिरे में हिनखे कंद जेको आहे सोघो कंदोमांसि, पोइ तूं बीह करे मतिलबु छुरीअ सां को जांच ॾे। त मोहम्मद बिन मसलमा ईअं वारनि खे पहिरियां जेको आहे सुंघी करे पोइ हुनजो मथो टाइट करे, ॿियो हिकिड़ो बीठो अचे थो नालो हुनजो, त उनखे चईं त वारो कर, हमिलो करे ज़ालिम जे मथां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईज़ायो अथईं, कोई करे काब बिन अशरफ खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿिए ॾींहं जे करे पहुता, उन्हनि अची करे ख़ुशख़बरी ॿुधाई, साईं काब बिन अशरफ मारे आयासीं। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन्हनि मुतकब्बिरनि खे, काफ़िरनि खे जेके ईज़ाईंदा हुआ, जॾहिं इस्लाम जो ग़लबो आयो त साईं हुकुम फरमायो त हिननि जो कंधो कपियो, ख़बर पई हिननि खे, ईअं थोरी आहे त ॾींहं राति मुस्लमान खे ईज़ाईंदा त तव्हां वटि आज़ादु घुमंदा। सो अल्लाह तबारक व तआला इन मुतकब्बिरनि जो जेको आहे जिते जॾहिं बि इस्लाम जे मुक़ाबले में आया, इस्लाम जे दौर में सल्तनत जे अंदरि काफ़िर खे रहण जी इजाज़त आहे, पर काफ़िर पंहिंजे कम सां कमु रखे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हाणे इंडिया जे अंदरि गुस्ताख़ी थी, अरब मुल्कनि गैरत कई, पाकिस्तान जे अंदरि अञा गैरत देरि सां जारी, जीअं असां गारी ॾींदा अरब मुल्कनि खे अयाशुनि जे करे, पर अरब मुल्कनि अॻु में गैरत कई, इंडिया जी रड़ियूं करे छॾियूं।
इंडिया वारनि पंहिंजे तर्जुमान खे जेको आहे हटाए छॾियो हुन ते पंहिंजे नथा हाणे अरब मुल्कनि वॾो बाइकाट कयो हुननि जे मथां मीडिया ते घणो अरब मुल्कनि जो नालो हुयो असां वारनि जो घटि असां हर हफ़्ते खां पोइ जॻह फरमाईंदा तिल्क दारुल आखिरत नजालुहा लिल्लज़ीन ला युरीदून उलुवन फिल अर्ज़ि वला फसादा आखिरत जो घर उन्हनि जे लाइ आहे जेके दुनिया जे अंदरि तकब्बुर ऐं वॾाई जो इरादो नथा कनि तकब्बुर ऐं वॾाई ॿ शयूं आहिनि ॿिनि शयुनि खां जंहिं माण्हू पासो कयो हिकु ज़मीन में फसाद न फैलाए ॿियो वॾाई न करे तकब्बुर अहिड़ी शइ आहे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेको इन्हनि ॿिनि शयुनि खां साफ़ रहियो पाक रहियो अल्लाह पाक उन जे मथां जन्नत खे वाजिब करणु फरमायो तकब्बुर न हुजे ऐं ज़मीन जे अंदरि फसाद कंहिंखे माण्हू नुक़सान पहुचाइण जो ख़्यालु न करे बाक़ी जेकर अॻिलो अमराव जेको अमल सां नुक़सान पहुचाए थो रद्द अमल ॾियण जो हक़ आहे ये तो चवंदा न सेल्फ डिफेंस त इहो जेको आहे रद्द अमल ॾियण जो हक़ आहे ईअं न आहे त अमराव जेको आहे हिनखे बीठो मोटाइण हे बीठो चए त बाबा फसाद न आहे इहो फसाद न आहे बल्कि पंहिंजो बचाव करणु ॿिए इंसान जो हक़ आहे हुनजे हक़ में आहे जीअं माॻ में बि हिकिड़ो दफ़ा अर्ज़ु कयुमि त मां वञा पियो गाॾीअ में त हमरा की गाॾी वारो जेको वॾी गाॾी वारो अचे तंग बि अॻियां पाण में ओवरटेक जे करे हिक ॿिए सां न पिया ठहनि या छाजे करे बि हमरा गाॾी ॾेई अॻियां बीह रहियो हुन सां जेको आहे टोशन में शुरू थी वियो हुन चयो बाबा छॾे न कर ग़लती तुंहिंजी आहे बिलाण ॻाल्हाइण में त जॾहिं वेहण ते शुरू थिया त हे हमरा पहिरियां बचाव पियो करे पियो बचाव खां बाद में पोइ जॾहिं सम्झई त नथो मिले हद खां वधंदो वञे त हिन जेको आहे हेॾो पिस्टल कढी ईअं लोड जो कीअं हमरा उते ई ठरी वियो सॼो तकब्बुर वकब्बुर सॼो उते लही वियुसि हमरा सफ़ा अहिड़ो थी वियो जो VIP बसि हथ छॾे करे पंहिंजी गाॾी वेठो जले त दॿ त पोइ हुन खां पुछियुमि चईंदा असुल मां सेल्फ डिफेंस जे लाइ पाण सां गॾु खणंदो आहियां त अहिड़े माण्हुनि खे वरी अहिड़ो बुर्दबार बि हुजणु घुरिजे क़ुर फरमाए त जेको वॾाईअ जो ऐं फसाद जो इरादो नथो करे उन जे लाइ आख़िरत जो घर भलाई जो घर वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन ऐं पछाड़ी परहेज़गारनि जे लाइ मन जाअ बिल हसनति फलहु खैरुम मिनहा फरमाई जेको नेकी आणींदो नेकी जो बदिलो अल्लाह उनखे ख़ैर जी सूरत में ॾींदो ऐं नेकी हिकु दफ़ो कंदा 10 दफ़ा अल्लाह पाक उनजो अजर वधाए ॾींदो इख़लास हूंदो 100 दफ़ा वधाए ॾींदो अञा इख़लास हूंदो 700 दफ़ा हता के अचे थो त जेकॾहिं अञा इख़लास हूंदो जंहिंजे अंदरि अल्लाह जी रज़ा अञा वधीक हुजे अल्लाह पाक उन जी नेकी जे अंदरि 7 लख दफ़ा बि जेकॾहिं अल्लाह पाक उन में वधाइण फरमाए त रब मर्ज़ी जो मालिक आहे वमन जाअ बिस्सय्यति फला युजज़ा الذين عملوا السيئات ऐं फरमाई त जिन बुराई कया आंदो पोइ उन्हनि खे पंहिंजे बुराई जो बदिलो मिलंदो इल्ला मा कानू यामलून जेके उन्हनि अमल कया उन अमल जे मुक़ाबले में बुराई मिलंदी रब जो एहसान थियो नेकी कयो उनजो अल्लाह पाक उन जा दर्जा जेके 10 खां 700 7 लख ताईं वधाइण थो फरमाए पर गुनाह जे अंदरि ईअं न आहे त भला गुनाह करे त 10 दफ़ा वधीक अज़ाब मिले न फरमाई त हिकिड़ो गुनाह कंदो अल्लाह उनखे हिकिड़ो ई गुनाह जो उनखे सज़ा ॾींदो इहा रब जी महिरबानी जहिड़ो अमल कंदो इंसान इन الذي فرض عليك القرآن لرادك फरमाईंदा प्यारा बेशक उन अल्लाह तव्हां सां वाइदो करणु फरमायो जंहिं तव्हांजे मथां क़ुर खे नाज़िल कयो लरादुक इला माद तव्हांखे पंहिंजी जॻह ते मोटाइणु फरमाईंदो जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके मां हिजरत करणु फरमाई त साईं जन जबल खज़रवा नालो आहे अहिड़ो को नालो उनजे मथां बीह करे मके जे तरफ़ साईं हसरत जी निगाह सां ॾिठो बि थियो अल्लाह पाक फरमायो त प्यारा मके खे तूं छॾे थो मां अल्लाह जे दीन जी बुलंदी जे ख़ातिर अहिड़ो ॾींहुं ईंदो जो मां तोखे वरी मके जे अंदरि मोटाइणु फरमाईंदुसि त सुभाणे वरी 8 हिजरी जॾहिं थी 8 हिजरी में 10,000 कुदसी नफ़्सनि सां पंहिंजे सहाबा किराम सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वरी मके जे अंदरि दाख़िल थिया अल्लाह यानी चयनि त इहो वराइत अन्नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा फरमाई त फ़ौज दर फ़ौज जमात दर जमात इस्लाम खे अल्लाह ग़लबो ॾिनो जो सभु जो अक्सर जेके माण्हू इस्लाम जे अंदरि दाख़िल थी विया हीअं मको जेको आहे माण्हुनि सां भरिजी वियो सभिनि काफ़िरनि जेके काफ़िर हुया मुनाफ़िक़ हुया सभु मके जे अंदरि जमा थी विया सभिनि कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह असां कलमो पढ़ूं था अल्लाह पाक ते ऐं मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के नबी में या अल्लाह पाक पोरी मदद कन फरमाए राद कैला मात कुर रब्बी आलम मन जा बिल हुदा फरमाई त प्यारा चओ मुंहिंजो अल्लाह जाने थो मन जा बिल हुदा मन हुव फी ضلال मुबीन जेको हिदायत में अचे थो जेको गुमराही में अल्लाह उनखे चिट्टो ॼाणे थो वमा कुनत तरजू अन युलqa इलैका अलकिताब इल्ला रहमतन मिन रब्बिक फरमाई त तोखे त उम्मीद ई नहीं त तुंहिंजे तरफ़ किताब ईंदो ॿियनि केतिरनि हिन किताब जी उम्मीद रखी उन्हनि खे किताब न मिलियो अल्लाह पाक हिन किताब जी महिरबानी मुंहिंजे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कनि इन जे करे अल्लाह जे रसूल जी मोहब्बत क़ल्ब जे अंदरि एतिरी हुजे जो ॿियूं कमियूं कोताहियूं जेके इंसान बर्दाश्त करे त करे सघे थो रसूलुल्लाह जी गुस्ताखी कॾहिं बि मुस्लमान बर्दाश्त न कंदो रसूलुल्लाह जी गुस्ताखी हा उलमा किराम एतिरे क़दुरु फरमाइनि था जेकॾहिं अल्लाह जी को गुस्ताखी करे तो अल्लाह ॼाणे बानो ॼाणे पर हिते इश्क जो मसइलो आहे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुस्ताखी बर्दाश्त न कबी पंहिंजे गुस्सत जे मुताबिक़ पंहिंजे जीअं खणी कानूनी कार्रवाई करे ज़रूरु न समझ झटकी करे पर कानूनी कार्रवाई करे उनखे छॾिबो कोन उन सां वञी करे पीछो कबो ताकी उनखे ख़बर पवे त रसूलुल्लाह जा आशिक़ जा तीअं ज़िंदा वेठा ऐं जेकॾहिं मां अल्लाह जे रसूल जे बारे में का गुस्ताखी का ग़लति जेके आहिनि अहिड़े क़िस्म जा ख़्यालात जो इज़हार कंदुसि त हीअ मुंहिंजे मोटाइण में देरि न कंदा
फरमाईंदा प्यारा अव्हां खे उम्मीद नहीं ऐं युल्क़ा इलैकल किताब त ही क़ुरान तव्हां जे मथां नाज़िल थींदो इल्ला रहमतम मिन रब्बिक ही अल्लाह जी रहमत आहे तव्हां जे मथां फला तकूनन ज़हीरन लिल काफ़िरीन अव्हां काफ़िरनि जा कॾहिं बि मददगार न बणिजो वला यसुद्दुनक अन आयातिल्लाहि ऐं फरमाईंदा ये काफ़िर तोखे अल्लाह जी आयतुनि खां न रोकिन उन खां बाद में जॾहिं क़ुरान नाज़िल कयो अव्हां जे तरफ़ वदउ इला रब्बिक ऐं सॼो पंहिंजे अल्लाह जे तरफ़ सॼो यानी पंहिंजी औलाद पंहिंजा जेके बि आहिनि सभिनि जे बारे में दर्द हुजे दिलि जे अंदरि त इन्हनि खे अल्लाह जे तरफ़ माण्हू पियो सॾींदो रहे पियो सॾींदो रहे पियो सॾींदो रहे हता के जीअं फरमाईंदा आहिनि त अव्हां जेको आहे इकरामुल मुस्लिमीन यानी इकराम कयो मुस्लमाननि जो ऐं उन खां बाद में दावत ॾियो इन्हनि खे इस्लाम जे तरफ़ इन्हनि खे अल्लाह जे दीन जे तरफ़ त इन में माण्हू वधीक मुतवजो थींदो आहे काफ़िरनि जो फ़ाइदो वठे थो असां मुस्लमाननि जो फ़ाइदो कोन था वठूं असां मुस्लमाननि जो फ़ाइदो वठूं कोन था असां इकराम जे करे चांहि पीआरींदासीं न तॾहिं बि ॾहनि करे ॾींदासीं फलाणे खे मां चांहि पीआरी पर काफ़िर जेके आहिनि बाक़ाइदा मानियूं खाराए खाधा खाराए उन्हनि जो दीन मटाइनि था हिते ॾिसो तव्हां जेके आहिनि केतिरा ई जेके बिदअतनि जा दस्तरखान हलनि था उते जेके आहिनि बिदअतनि जा दस्तरखान पंहिंजी मानी बि मुफ़्त में खाराईंदा माण्हुनि खे पिया उन्हनि खे ॾस ॾींदा बाबा हीअ फलाणी बि शइ पढ़ो फलाणी बि शइ पढ़ो ऐं फलाणनि ते अहिड़े अहिड़े क़िस्म जा पढ़ो इहे वेठा उनखे ॾसींदा आहिनि फरमाई त अल्लाह जे दीन खां अव्हां खे न रोकनि काफ़िर अव्हां खे अल्लाह जे दीन खां न रोके पंहिंजे दीन ते मज़बूत रहो इद उनज़िलत इलैका वदउ इला रब्बिक अल्लाह जे तरफ़ सरींदा रहो अल्लाह जे तरफ़ वला तकूनन मिनल मुशरिकीन ऐं अव्हां कॾहिं बि मुशरिकनि सां कॾहिं बि न थी बीजो मुशरिक कॾहिं बि न थीजो मुशरिक अल्लाह खे ॾाढो नापसंद आहे वला तदउ मा अल्लाह इलाहन आखर फरमाई प्यारा अल्लाह सां गॾु कंहिंखे बि माबूद बणाए न सघजांइ ला इलाहा इल्ला हू कोई इबादत जे लाइक़ नाहे अल्लाह खां सवाइ हमेशा हर वक़्त में अव्वल बि आख़िर अल्लाह अव्वल आख़िर सभिनि जॻहनि ते अल्लाह माबूद अल्लाह असां खां अॻु में बि अल्लाह असां खां बाद में बि अल्लाह फरमाई कुल्लु शैइन हालिकुन ही जेके बि शयूं ॾिसो था सारी ज़मीन सभु आसमान गैलेक्सी सभु काइनात जूं जेके बि शयूं तव्हां सोचे सघो था फरमाईंदा कुल्लु शैइन हालिकुन सभु शयूं ख़तम थी वेंदियूं इल्ला वजह बाक़ी रहण वारी ज़ात अल्लाह जी आहे बाक़ी हमेशा ज़ात रहंदी अल्लाह जी ज़ात अल्लाह खां सवाइ कोई बि न रहंदो न मां रहंदुमि न हवा रहंदो न असांजा ख़ानदान न सभु रहंदा न इहे काइनात रहंदी न बादशाह तूं रहंदियूं बाक़ी रहण वारी ज़ात सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजे अल्लाह जी आहे पोइ जॾहिं आख़िरत में बि अल्लाह आहे दुनिया में बि अल्लाह आहे दोस्ती लॻायो ताल्लुक़ बणायो न अल्लाह जी ज़ात सां हे सभु दुनिया ख़तम थी वेंदी अल्लाह जी ज़ात बाक़ी रहंदी जंहिं दोस्ती रखी अल्लाह सां अल्लाह पाक हुन सां वाइदो फरमाए तिल्कत दारुल आख़िरा इन जे लाइ आख़िरत जो घर आहे इन जे लाइ जन्नत जो वाइदो आहे इन जे लाइ कामयाबी आहे आख़िरत जे अंदरि इहो महिमान हूंदो अल्लाह जी ज़ात मेज़बान लहुल हुक्म व इलैहि तुरजाऊन फरमाई उन जो हुक्म हलंदो ऐं असां सभु उन अल्लाह जी दरबार में पेश थींदासीं अल्लाह पाक कंदो आहे अल्लाह जे क़ुरान खे सम्झ अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।